बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों सिंधी लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भली का दुनिया जी सिंधी ॿोली में ही पहिरीं लर्निंग मैनेजमेंट सिस्टम आहे सिंधी academy.com जिते तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो हिन वक़्तु कोर्स करे रहिया आहियो। दोस्तों पाण माइक्रोसॉफ्ट एक्सेल में डेटा टैब जे अंदरि मौजूदु आहियूं। हिन वक़्तु पाण डेटा टैब पढ़िया आहियूं। डेटा टैब में हिकु अॼोको जेको टॉपिक आहे तमामु अहम इम्पॉर्टेंट टॉपिक आहे, हिनखे थोरो तव्हां गौर सां पढ़िजो ॿुधजो। दोस्तों डेटा वैलिडेशन तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त डेटा वैलिडेशन छा आहे। अक्सर छा थींदो आहे पाण डेटा एंटर कंदा आहियूं, उते का ख़ासि मख़सूस ई डेटा हूंदी आहे। ड्रॉप डाउन जेके चइबो आहे, तव्हां कॾहिं ड्रॉप डाउन जो इस्तेमालु कयो हूंदो त एक्सेल में बि ईअं ड्रॉप डाउन जो हिकिड़ो सिस्टम ठाहियो वियो आहे त जे हुन में छा थींदो आहे त डेटा अॻु ई ॾिनल हूंदी आहे। जेका डेटा ॾिनल हूंदी आहे उन खां सवाइ ॿी डेटा एंटर नथी करे सघिजे, उनखे डेटा वैलिडेशन चइबो आहे। मतिलबु जेका डेटा ॾिनल आहे तव्हां सिर्फ़ु उते उहा डेटा तव्हां चूज़ करे सघो था, उन खां सवाइ तव्हां ॿी का बि डेटा चूज़ नथा करे सघो, नई का पंहिंजी डेटा नई एंटर करे सघो था। अचो त पाण सभु खे तरफ़ हलूं त माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि डेटा वैलिडेशन कीअं ठाहिबी आहे, उहा कीअं तयारु कबी आहे, ड्रॉप डाउन कीअं ठाहिबो आहे। त हिते डेटा टैब में डेटा वैलिडेशन जो ऑप्शन मौजूदु आहे। मां हिते सी कॉलम 1 बीहां थो, डेटा वैलिडेशन ते क्लिक कंदुमि, उनखां पोइ डेटा वैलिडेशन ते चूज़ कंदुमि। हिन जी असांखे सेटिंग करणी पवंदी। असांजे सामने डायलॉग बॉक्स खुली वियो आहे, हिनखे असां डायलॉग बॉक्स चयो वेंदो आहे, जेका या न्यू विंडो हिकु विंडो आहे, जेके हिनखे विंडो चयो वेंदो आहे। हीअ विंडो खुली आहे। हिन विंडो में सभ खां पहिरियां असांखे हिन जी सेटिंग करणी पवंदी। डेटा वैलिडेशन जी क्राइटेरिया लिखणी पवंदी। पुछे थो डेटा वैलिडेशन क्राइटेरिया तव्हां कहिड़ी रखणु चाहियो था। मां हिते पुछे थो एनी वैल्यू जो मक़सदु आहे त तव्हां को बि वैल्यू हिन में एंटर करे सघो था। होल नंबर जो मक़सदु आहे त तव्हां के बि होल नंबर्स जेके आहिनि 0 खां वठी करे 1 ताईं 9 ताईं तव्हां इंसर्ट करे सघो था। डेसिमल डिजिट्स पाण इंसर्ट करे सघो था। लिस्ट तव्हां काई लिस्ट ठाहे सघो था। लिस्ट में ड्रॉप डाउन थींदो आहे या डेट, तव्हां हुन में सिर्फ़ु डेट एंटर कंदा। जंहिं कॉलम में डेटा वैलिडेशन लॻल हूंदी, डेट खां सवाइ तव्हां का शइ एंटर नथा करे सघो। टाइम, हुन में तव्हां टाइम एंटर करे सघो था। टेक्स्ट लेंथ मां जेका ॾियां त जेतिरा करेक्टर मां हुनखे ॿुधायां उन्हनि करेक्टर खां वधीक तव्हां करेक्टर इंसर्ट नथा करे सघो। मां शुरूआति कयां थो, उनखां पोइ कस्टमाइज़, तव्हां पंहिंजी कस्टमाइज़ करे ऐं लिस्ट ठाहे सघो था। कस्टमाइज़ खां पहिरीं मां तव्हांखे लिस्ट थो वठी हलां, जेका इंपॉर्टेंट्स आहे। लिस्ट जेका आहे तंहिंखे ड्रॉप डाउन चयो वेंदो आहे। लिस्ट मां हिनखे मिसाल तौर ते या तो त ए लिख, ए खां पोइ मां हिनखे कामा ॾींदुमि। पी लिख, पी खां पोइ माने कामा ॾींदुमि प्रेज़ेंट। पोइ सी एल लिख कैजुअली, उन खां पोइ माने कामा ॾींदुमि। उन खां पोइ एब्सेंट, ए लिख एब्सेंट प्रेज़ेंट एब्सेंट सी एल। लेट प्रेज़ेंट लिख एल पी लेट प्रेज़ेंट जो। लेट प्रेज़ेंट खां पोइ हुनखे मां कामा ॾींदुमि एब्सेंट सी एल। ठीकु आहे, हीअ काफ़ी आहिनि। उन खां पोइ मां हिनखे ओके कंदुसि। हाली फ़िलहाल पाण एतिरो था पढ़ूं। ओके करे मां हिते ॿिए किथे वञा थो। तव्हां ॾिसो तव्हांखे सी कॉलम जे अंदरि का शइ नज़र न पई अचे। जॾहिं मां हिते सी कॉलम ते क्लिक थो कयां त हिते फिल्टर नज़र अची रहियो आहे। तव्हां फिल्टर ते क्लिक कंदव त तव्हांखे ड्रॉप डाउन लिस्ट नज़र ईंदी। ड्रॉप डाउन लिस्ट मां तव्हां कोई बि अंग चूज़ करे सघो था। इन खां हाणे मां तव्हांखे एडवांस थो ॿुधायां थो। पाईंदासीं डेटा वैलिडेशन जी तरफ़, क्लिक कंदासीं डेटा वैलिडेशन ते। ठीकु आहे, हुन खां पोइ इनपुट मैसेज, त मैसेज कहिड़ो असांखे कन्वे करे, या एरर अलर्ट। जेकर असां एरर था कयूं, ग़लती था कयूं, त असांखे एरर कहिड़ी ॾिए। स्टॉप वार्निंग इंफॉर्मेशन स्टॉप टाइटल यू एंटर रॉन्ग डेटा। एरर मैसेज कहिड़ो ॾिए, मैसेज प्लीज एंटर करेक्ट डेटा।
ठीकु आहे। हुन खां पोइ असां हिनखे ओके था कयूं। मां मिसाल तौर ते हिते लिखां थो ए, पर मां स्मॉल कैपिटल नथो लिखां, स्मॉल ABC नथो लिखां। हुन हिते फील्ड जेका रखी आहे उहा कैपिटल में रखी आहे। मां स्मॉल लिखी करे एंटर थो कयां। लिखे थो प्लीज़ एंटर करेक्ट डेटा, ऐं मथां मैसेज हुजे थो हिन टाइटल यू एंटर रॉन्ग डेटा, असां जेका हिनखे ॾिनीसीं। हुन खां पुछे थो रिट्राई या कैंसिल या हेल्प मदद वठो। जेके असां रिट्राई कंदासीं त असां उते नई डेटा लिखी सघूं था, जेकॾहिं कैंसिल कंदासीं त असां उहा जेका अॻु हिते शइ हुई उहा मौजूदु हूंदी। दोस्तो इन खां पोइ पाण अचूं था वरी ॿी जॻह ते, ऑल टाइम लेंथ, टेक्स्ट लेंथ पुछे थो त मिनिमम घटि में घटि केतिरी हुजे, मैक्सिमम वधि में वधि केतिरी हुजे। मिनिमम पाण खे चवंदा 8, मैक्सिमम चवंदा पाण खे 12, 8 खां 12 ताईं डेटा हुजे। ओके था कयूं त हिन वक़्तु पाण मौजूदु आहियूं जॻह ते, लिखूं था ABCD एंटर। चए थो यू वैल्यू एंटर्ड, a user has restricted values that can be entered into this cell। मां हिनखे जेकॾहिं नवां शइ ॿुधायां सेटिंग में वञी करे त यू मस्ट बी एंटर मिनिमम 8 कैरेक्टर एंड मैक्सिमम 14 कैरेक्टर, त पोइ हिते असांखे उहा शइ कंप्यूटर ॿुधाईंदो। हिनखे कैंसिल करे ठीकु आहे। मां ईंदुमि डेटा वैलिडेशन, एरर मैसेज प्लीज़ एंटर करेक्ट, ते मैसेज छा ॾींदो प्लीज़ एंटर MIN मिनिमम 8 कैरेक्टर एंड मैक्सिमम 14 कैरेक्टर। ओके थो कयां। हिते मां 4 कैरेक्टर लिखी करे एंटर थो कयां त लिखे थो प्लीज़ एंटर मिनिमम 8 कैरेक्टर एंड मैक्सिमम 14 कैरेक्टर। ये असांखे एक्सेल जे अंदरि ऑप्शन ॾेई रहियो आहे। तव्हां मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर जे अंदरि इहा ऑप्शन ॾिसंदा हूंदव, पर एक्सेल जे अंदरि तव्हां शायदि ऑप्शन करे ॾिठो हूंदो। त इहो ऑप्शन दोस्तो डेटा वैलिडेशन जे अंदरि मौजूदु आहे, जेका तव्हां इहो ऑप्शन इस्तेमालु करे सघो था। दोस्तो अॼोके सबक़ में ही काफ़ी आहे। पाण डेटा वैलिडेशन जे बारे में जेकी पढ़ियोसीं, अॻिते हिकु वरी नए सबक़ सां गॾु